हक़ मौजूद सजणो लतीफ़ टीवी में अव्हांखे भलीकार सदाईं आबाद हुजो सदाईं ख़ुशि हुजो। मुंहिंजी कोशिशि रही आहे तव्हां पंहिंजे पतीअ जो कमु करियां पंहिंजे हिसे जो कमु करियां। अव्हांजी वरी इहा ज़िमेवारी आहे ऐं उन ज़िमेवारी जे लाइ अर्ज़ु थो करियां त अव्हां पंहिंजे पतीअ जो कमु कयो। अव्हांखे छा करिणो आहे, ॿुधिणो आहे, सम्झणो आहे, ॿियनि ताईं पहुचाइणो आहे। गुज़ारिश करियां थो त लतीफ़ टीवी खे सब्सक्राइब कयो। हिकु हिकु वीडियो अव्हां ते पहुचंदी, उनजी गिनतीअ जे बटण खे दॿायो। हिकु हिकु वीडियो जो नोटिफिकेशन अव्हां वटि पहुचंदो ऐं अव्हां ॾिसी ऐं ॿुधी सघंदव। अक्सर अर्ज़ु कंदो आहियां त अव्हां पंहिंजूं वीडियोज़ बि ॾियारे मोकिलियो त उहे बि अपलोड करियां ऐं उहे बि अव्हांखे आउं ॾेखारियां ऐं ॿुधायां ऐं उन ते पाण हिकिड़ी गुफ़्तगू करियूं। सुरखंबात जो बैत आहे, चङा चंड चएज सनिहा खे सजणे। ओ चंड तूं ॾाढो चङो ऐं ज़बरदस्त आहीं, छाकाणि त तूं उभरी थो जॾहिं त तूं महबूब वटि बि उभरी थो, मूं वटि बि उभरी थो। हाणे मुंहिंजे नियापे जो वसीलो सिर्फ़ु तूं ऐं ॿियो केरु बि कोन्हे को। चङा चंड चएज सनिहा खे सजणे, मथां अङण उभरी प्रिय जे पएज। महबूब जे अङण ते वञी उभर, मुंहिंजा नियापा खाइण जे लाइ उते पहुच ऐं पोइ महबूब जे अङण ते उभर। छीणो ॻाल्हाएज, पेरें विझी हथड़ा अल्लाह अंता अंता। रूह ज़मीन ते मूंखे अहिड़ो शाइर, अहिड़ो मुफ़क्किर, जमालियात खे पेश कंदड़ अहिड़ो को बि नथो सुझे। सची बची थोरो थको पढ़ियो अथऊं, वॾा आलिम कोन आहियूं पर थोरो थको जेको पढ़ियो अथऊं उन में मूंखे एॾी वॾी हस्ती नथी महसूसु थिए, न को हस्ती ॾिसण में थी अचे त चंड आहे, उनखे हिदायत थियल आहे त सॼण जे अङण ते उभर ऐं उनखे मुंहिंजो नियापो ॾिजो त आउं तुंहिंजे लाइ बेताब आहियां, पर नियापो इज़त ऐं एतिराम सां ॾिजांइ। हिकु तरफ़ इश्क आहे, ॿिए तरफ़ फितरत आहे, टे तरफ़ आजिज़ी आहे। मैसेज जेको ॾियणो आहे उहो इंतिहाई आजिज़ाना अंदाज़ में ॾियणो आहे। ईअं नाहे ॾियणो, अख़लाक़ियात खां हटी करे नाहे ॾियणो। पेरनि में हथ विझजांसि, पेरे विझी हथड़ा। छीणो ॻाल्हाइजांइ, तमामु आहिस्ते आहिस्ते मज़े मज़े सां झीणो ॻाल्हाए मुंहिंजे महबूब खे पैगाम ॾिजाए त तुंहिंजो जेको आशिक़ु आहे या तुंहिंजी जेका आशिक़ु आहे उहा तुंहिंजे लाइ तड़पी रही आहे। हिन में जेको चंड सियारनि सितारनि जो ज़िक्र आहे ऐं फितरत खे जेको वसीलो बनाए थो लतीफ़, इहा ॾाढी ग़ैर मामूली ॻाल्हि आहे। इहा बे इंतिहा ग़ैर मामूली ॻाल्हि आहे। इन जा अलाए केतिरा पस मंज़र आहिनि, जेकॾहिं असीं उन्हनि पस मंज़रनि में वेंदासीं त असां हैरान थी वेंदासीं। सिंध धरती एॾी ख़ुशनसीब धरती आहे जो सच पुछो जो उनखे लतीफ़ साईं जहिड़ो मुफ़क्किर मिलियो आहे। मुंहिंजा महबूब सच पुछो आउं दाहूं कंदो थो रहां, ॿाकारींदो थो रहां, अव्हांखे मिनथूं कंदो थो रहां त बराए महिरबानी लतीफ़ टीवी सब्सक्राइब कयो, घंटी जे बटण खे दॿायो, दोस्तनि ॾांहुं मोकिलियो, कमेंट कयो, लाइक कयो। जेकॾहिं तव्हांखे वीडियो पसंदि आहे लाइक कयो, शेयर कयो, दोस्तनि ॾांहुं मोकिलियो, बहस मुबाहिसा कयो। हाणे पाण लाइव थींदासीं यूट्यूब ते, उन लाइव में बि तव्हां अचो ऐं गुफ़्तगू करियो। असां फ़िक्र खां ख़ाली थी विया आहियूं। हाणे जदीद दौर में AI जो दौरु आहे, आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो दौरु आहे। उन दौर में असांखे वॾी मुर्सी करणी पवंदी। मूंखे उमेदु आहे, मूंखे पक आहे, यकीन आहे, मुंहिंजे धरतीअ जा माण्हू उहे ॾाढा शानाइता आहिनि। उहे ज़रूरु लतीफ़ फ़िक्र लतीफ़ खे अपनाईंदा, झर जंग पहुचाईंदा, पंहिंजे औलाद खे लतीफ़ साईं पढ़ाईंदा। यादि रखणु खपे त लतीफ़ साईं रुॻो असांजो फ़िक्री सरबराह न आहे, पर लतीफ़ साईं असांजी ॿोलीअ जो मुहाफ़िज़ आहे ऐं जंहिं क़ौम जी ॿोली बची उहा क़ौम बची। सदाईं आबाद हुजो, ख़ुशि हुजो, इज़त सां जियो, पूरियो कयो, महिनत कयो, पंहिंजी मुर्सीअ पंहिंजे पेरनि ते बीह जियो। सदाईं आबाद हुजो।